नाज़रीन ठट्टो में अवांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहियो आहे ज़ाहिद अमीर जोखियो। ठट्टे जी मॉडल कोर्ट जी अदालत औरत खे हिरासत करण ऐं संदसि पुट खे खंबे बिला जवाज़ गिरफ़्तार करण ऐं अदालती छापे में बाज़ियाबी बाद मथस चर्स जो कूड़ो केस दाख़िल करण करे इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल करण ते ॿिनि SHO समेत मकली पुलिस जे 7 एहलकारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ठट्टे जी मॉडल कोर्ट फर्स्ट एडिशनल सेशन जज ठट्टो इस्लामुल हक़ आराइं जी अदालत हिकु औरत दरख़्वास्त गुज़ार मकली वासण नूरी कुरैशी जी 22A जी दरख़्वास्त खे मंज़ूर कंदे दरख़्वास्त में नामज़द कयल मकली थाणे जे SHO अनवर शर, अॻूणे SHO अशफाक मंगी, सब इंस्पेक्टर शबीब डावच, ASI शेर अफ़ज़ल जोखियो, सिपाही बिलावल डावच ऐं औरत ASI सकीना शेख समेत 7 पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ मकली थाणे ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत मकली थाणे जे SHO खे पाबंद बणायो आहे त दरख़्वास्त गुज़ार औरत मुस्मात नूरी कुरैशी जी FIR 154 CRP बुक में दाख़िल करे संदसि बयान वरिता वञनि ऐं जांच कई वञे।